सिंधी आखाणी सुहिणी यादि भाग चोॾों। चइनी ॼणनि जूं ॻाल्हियूं हल्कियूं फुल्कियूं हलंदियूं रहियूं। मथां सुषमा अची चयो, काका तव्हांजे लाइ नाश्तो पाणी तयारु आहे, मां रूम में खणी अचां की तव्हां ॿाहिरि अचो था? तंहिं ते शांतीअ चयो, न हिते ज खणी अच, चारई ॼणा गॾिजी था खाऊं। सुषमा जी चई करे नाश्तो खणी अचण लॻी। मथां मीनू बि आई। मीनू चयो, मां थधो थी ठाहे वठां, तेसि ताईं तव्हां रूम में सभु खणी वञो। सुषमा चयो, जी। थधो ठाहे रूम में ॿई ॼणियूं सभु कुझु खणी आयूं। आराम सां सभिनी नाश्तो पाणी खाधो। ख़ुशीअ जो माहौल थियो। नाश्तो खाई करे थोरी झट वेठा ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। तंहिं ते कलीअ चयो, हाणे असां वञूं, काफ़ी वक़्तु थी चुको आहे। तंहिं ते सभिनी चयो, न हिते रुकिजी वञो, पर सभिनी चयो न, असां वेंदासीं। कली अने लखी दरवाजे ते वञण लॻा। कनू उन्हनि खे दरवाजे ते छॾण वियो गॾु ऐं चयो, तव्हां सभु हाणे गॾिजी अचिजो। तंहिं ते लखीअ चयो, हा छो न ईंदासीं, घर जी ॻाल्हि आहे, हिन में चवण जी कहिड़ी ज़रूरत आहे, ज़रूरु ईंदासीं। वक़्तु बीतंदो वियो, कुझु ॾींहं थी विया, तबियत में काफ़ी सुधारो आयो। डॉक्टर जी हिदायत प्रमाणे थोरो घणो गोड़ीअ ते हलण जी कोशिश बि कराई वई, पर कॾहिं न कॾहिं शांती ॾाढो अपसेट थी वेंदी हुई कि मां कॾहिं बराबरि हलंदसि। कनू ॾाढो आसरो ॾींदो हुयसि, तूं चिंता न कर, सभु धीरे धीरे ठीकु थी वेंदो। आफ़त वॾी ज़रूरु ईंदी आहे, टाइम ज़रूरु लॻंदो आहे, पर ख़ुशी बि हुन जे पुठियां ज़रूरु ईंदी आहे। अहिड़ो सुठे नमूने सम्झाए काफ़ी वक़्तु निकितो। महीनो खनि थियो। शांतीअ ईशीअ खे फ़ोन लॻाए चयो, हिकिड़ो ॿ ॾींहं अचु, चकर मारे वञ, घुमी वञ। तंहिं ते ईशीअ चयो, हा ईंदसि, थोरा ॾींहं रखी करे, मूंखे बि तव्हां सभिनि जी ॾाढी यादि थी अचे ऐं हाणे गोड़ीअ ते हलण बि चालू कयो आहे, त मूंखे बि ख़ुशी थी थिए त मां बि ॾिसां। ऐं ॿिन्ही भाउरनि जो बिज़नेस कीअं थो हले? तंहिं ते शांती चयो, बिल्कुलु सुठो आहे, साईं जी कृपा आहे। तंहिं ते मथां चयो, सनीअ जे लाइ हाणे मिटी माइटी ॻोल्हियो, उमिरि थी आहे। शांती चयो, काफ़ी सम्झायूं था, पर हुनखे थोरो वक़्तु लॻंदो, नथो मञे। चए थो, जॾहिं मुंहिंजो मनु थींदो तॾहिं मां तव्हांखे चवंदमि, हींअर मूंखे बिज़नेस में अॻिते वधिणो आहे। ऐं सही बि आहे, उन थोरो पंहिंजे नमूने सां बिज़नेस में बदिलाव कयो अथई, त उनखे थोरो वक़्तु खपे। शांतीअ चयो, असांजी त पूरी कोशिश आहे। ईशीअ चयो, मिटी माइटियूं अचनि थियूं? शांतीअ चयो, हा ॾाढियूं थियूं अचनि, पर छोकिरो बि त मञे न। ईश्वरीअ चयो, भई शादी त कराईंदासींसि, पर हाणे दिलि सां मञे त वधीक सुठो। तंहिं ते ईश्वरीअ चयो, मां हाणे ईंदसि न, त सनीअ खे ज़रूरु सम्झाईंदसि। ऐं फ़ोन ॻाल्हाए ॿोलाए करे रखी छॾियो। राति जो वक़्तु थियो। ॿिन्ही पुटनि सां गॾु रोटी खाईंदे खाईंदे शांतीअ चयो, ईश्वरी जो फ़ोन आयो, सनी तूं शादीअ लाइ छो नथो करीं? तोखे मन में काई वणंदी हुजे त चओ पुट, हिन युग प्रमाणे सभु कुझु असां मञींदासीं, अहिड़ो कुझु कोन्हे। सनीअ चयो, दादी अहिड़ो कुझु बि कान्हे, तव्हां आराम सां रोटी खाओ, मां शादी कंदसि, पर हींअर मूंखे थोरो वक़्तु खपे, मां
अञा तयारु कान आहियां, मूंखे थोरो बिज़नेस में अॻिते वधिणो आहे। तव्हां सुठी योग्य छोकिरी ॻोल्हींदव त बि मूंखे वणंदी ॻाल्हि। मां त सभिनी जे आशीर्वाद सां ई शादी कंदमि। तंहिं ते कनवा चयो, तोखे कोई दिलि में वणंदी हुजे त बि असां राज़ी आहियूं। तूं ईअं न सम्झ की असां न मञींदासीं। जे सिंधी न हुजे, ॿी काई हुजे त बि असां मञींदासीं। तूं चिंता न कर। सनीअ खां हल्की मुश्क निकिती, कंधे हेठि करे रोटी खाई रूम मां तकिड़ो डुक पाए रूम में पहुची दरवाजो बंदि करे छॾियो। तंहिं ते सभु डाइनिंग टेबल ते वेठा हुआ। सभिनी खे हल्के फुल्के खिलाई कि कॾहिं सम्झंदो ई छोकिरो कि हिनखे शादी करणी आहे, हिनजी उमिरि थी वई आहे। मथां योगेश जो अचणु मस्तीअ जे अंदाज में आयो। अरे अञा रोटी था खाओ सभु? दादू चयो, हा। सनी किथे? रूम में। छो रूम में? योगेश सवाल पुछो। दादू चयो, अॼु ईशी जो फ़ोन आयो, शादीअ जे ॻाल्हि जी छिड़खानी कई। सो तोखे त ख़बर आहे। त योगेश चयो, हा दादू, मूंखे त ख़बर आहे न। बस रोटी तकड़ी खाई रूम में डुक पाती हूंदी, ॿियो वरी छा? दादू चयो, हा सही आहे। त योगेश चयईं मथां, छॾियोसि न, मुंहिंजे बारे में सोचो थोरो घणो। खिली करे चयो। दादू चयो, ठीकु आहे, तोखे ध्यान में हुजे त तूं ई शादी करे छॾ बाबा। योगेश चयो, किथां ध्यान में हूंदी, सॼो वक़्तु हिन सनीअ जी त टेंशन कंदा आहियूं, कॾहिं शादी कंदो, कॾहिं शादी कंदो। उन जी टेंशन में असां पंहिंजी ॻोल्हण भुलिजी विया आहियूं। ईअं चई करे मथे ॾाकण चढ़णु लॻो सनीअ जे रूम में। तंहिं ते सभु खिलण लॻा। ॿिन्ही भाउरनि में अजीब सी कशिश आहे। हू हुनखे न किरींदो, हू हिनखे न किरींदो। हाणे मथे वञी टंगू खीचींदसि शादीअ लाइ। पर हिते ॿी ॻाल्हि, मूंखे शादी करणी आहे। सम्झाईंदो मथे सनीअ खे वञी। तंहिं ते कनवा चयो, इहो ई त ॿिन्ही भाउरनि जो प्यारु आहे न। सही आहे, हिक ॿिए खे सम्झाईंदा रहंदा, ॿई हिक ॿिए खे मञाए छॾींदा, ॿिन्हिनि जी शादी थी वेंदी। बसि ॿियो वरी छा? तंहिं ते सभिनी खिली करे चयो, हा सही आहे, इहो वक़्तु बि ईंदो।